जी मैनेजर साहब, सतार जे वाले से का खबर पई वो करे तो मोटे। ओके, तहां ये कजो मुंहिंजी हुन सां ॻाल्हि कराइजो जॾहिं बि अचनि। ओके पापा ही सतार फार्म हाउस ते विया आहिनि। पापा त हिन वक़्तु कंहिं न कंहिं फैक्ट्री जे ऑफिस में हूंदो आहे। फार्म हाउस ते त अक्सर शाम या राति जो ईंदो आहे, तो हींअर छो? अंकल कुर्बान। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मामा हिते जरूर पापा से मिलण आया हूंदो। तव्हां मां ई न आहियो न? माशाल्लाह माशाल्लाह, केतिरा वॾा थी विया। सही सुञातव। छा हाल वाला, तव्हांजो तबियत कीअं आहे? बिल्कुलु ठीकु आहे। मां वेहो, बीठा छो, वेहो प्लीज़ वेहो। पुट सालनि जी विथी मूंखे कुराड़ो ज़रूर करे छॾियो आहे, पर पंहिंजाइप ऐं रिश्तनि जी सुञाणप अञा बि मूंखे आहे। मुंहिंजे अखियुनि में अञा बि पंहिंजनि खे ऐं पंहिंजनि रिश्तनि खे सुञाणप जी उहा नज़र ज़रूर आहे। इहा तव्हांजी मोहबत आहे अंकल, जो हेतिरो सभु कुझु थियण खां पोइ बि अव्हां असांखे पाण खां परे कोन कयो आहे। पुट तूं एतिरी नंढड़ी हुई जो मूं तोखे ॾिठो, पर बस किस्मत जी ॻाल्हि आहे ऐं अफ़सोस बि आहे, हिकु शहर में रहंदे बि मीलनि जो सफ़र असां सालनि में बि तय न करे सघियासीं। ना अंकल प्लीज़, एटलीस्ट अव्हां त ईअं न चओ। सच पुछो अंकल त मां काफ़ी भेरा अव्हांजे दर ते अची चुकी आहियां, पर हिम्मत कोन ॿधी सघियमि जो घर में अची सघां। इहो त ॾाढो सुठो थियो बाबा, पर तव्हांजो बाबा किथे आहे? असल में मां हुन सां मिलण आयो आहियां। छा हू अञा बि पंहिंजे भाउ खां नाराज़ आहे? अंकल पापा त शायदि ऑफिस आहिनि, या वरी उहे शाम जो कॾहिं कॾहिं फार्म हाउस हली वेंदा आहिनि। ठीकु आहे पुट, ऑफिस त हुनजी मूंखे ॾिठल आहे, बाक़ी फार्म हाउस जी एड्रेस तव्हां मूंखे ॾियो, मां हुन सां रूबरू मुलाक़ात करणु थो चाहियां। ओके अंकल, हो त मां तव्हांखे ॾियां थी, पर ॿुधायो त सही, तव्हां चांहि वठंदो या कॉफ़ी? न न बाबा, कुझु बि न, तुंहिंजी महिरबानी। बसि मां इहो ज़रूरु चवंदुसि तव्हांखे त हाणे असांजे घर ज़रूरु अचिजो, छो त पुट हू बि तुंहिंजो पंहिंजो ई घर आहे। ज़रूरु अंकल, मां ज़रूरु ईंदसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।